जी साहब बदल इन थी फायर कर क्यों जॾहिं इहा ख़बर बि अथई त गोहर हथियारनि सां तोखे मौत ॾियण आयो आहे। केरु अॻियां जबल आहे। तोखे जॾहिं हा ऐं तूं मारण जे लाइ हलियो आहीं। जबल जॾहिं तोखे ख़बर बि आहे त गोहर हथियारनि सां आयो आहे ऐं तूं मरण जे लाइ हलियो आहीं, मरण जे लाइ तयार थी। मरण जे लाइ तयारु न थी ॿीहर जुमिलो ॾे। गोहर जॾहिं तोखे ख़बर बि आहे त जबल तोखे ख़बर बि आहे जबल जॾहिं इहा तोखे ख़बर बि अथई त गोहर हथियारनि सां तोखे मौत ॾियण आयो आहे। मौत ॾियण? हा जी ॾाढी जबल जॾहिं तोखे ख़बर बि आहे त गोहर मूंखे हथियारनि सां मौत ॾियण आयो आहे ऐं तूं हलियो आहीं। हेॾा हकल थी डूंगर हकल कई। गोहर गोहर चुप मुंहुं कारो न करे छॾियईं डूंगर। हाँ साम्हूं चुप चुप मुंहुं कारो न करे छॾियईं डूंगर। चुप कर डूंगर। परे थियो चुप मुंहुं कारो करे छॾींदोसांइ। हा बा ठीक है ठीक है ठीक है ठीक है। गोली लगी हमरा आगे इशारा ने कहीं निकली है। हां क्यों गोली लगी इनके बस परेशान थी हने हमरा की गोली लगी ना। हां परेशान इशारा करने निकलने ला इशारा कर बाहर निकल जाओ आउट। हाँ